मचियारी वेझो बारूचो बाग वटि एसटीपी कारकुननि ॻोठाणनि पारां शाखनि जी बंदिश ऐं गैरक़ानूनी बोरिंग हलाइण ख़िलाफ़ एसटीपी ज़िले मटियारी जे सदर अब्दुल फ़ताह ॻाहूट ऐं मुजीब ॻाहूट ख़मीसो अरबाब ढोल माछी ऐं अरबाब माछी जी अॻवाणी में क़ौमी शाहराह ते धरनो हणी वॾी तइदाद में मर्द ऐं औरतुनि शरीक थी धरणे सबबि क़ौमी शाहराह जा 2 रोड बंदि थियण सबबि सभई गाॾियूं बीहजी वयूं, जंहिं सबबि मुसाफ़िर सख़्त परेशान जो शिकार थी विया। मुज़ाहिरीन जो चवणु हो त इरीगेशन अमलदारनि शाखूं बंदि करे छॾियूं आहिनि, जंहिं सबबि नओं फ़सुलु न पिया पोखे सघूं। जेको फ़सुलु पोखियो आहे उहे बि सुकी रहियो आहे। ॿियो त ॻोठ जे आसपास सवे गैरक़ानूनी ट्यूबवेल हलण सबबि जर जो पाणी ख़तमु थी वियो आहे। हाणे त घरनि जे नलकनि में बि पाणी नथो अचे। इन दौरान न्यू सैदाबाद पुलिस पहुची रोड खोलाइण जी कोशिश कई, जंहिं दौरान पुलिस ऐं मुज़ाहिरीन में चकरियूं शुरू थी वयूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।